अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया रशीद मेमन। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध समेत मुल्क जे हिकु अहम मसइले खे डिस्कस कंदासीं ऐं उहो मसइलो आहे पोलियो जी सूरताल जो। सॼी दुनिया मां पोलियो जा केस ख़तमु थी विया आहिनि, पर ॿ सिर्फ़ु दुनिया में मुल्क बचा आहिनि, पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान, जिते पोलियो जा केस अञा ताईं ज़ाहिर थी रहिया आहिनि। अहिड़ी तरह सॼी दुनिया में पोलियो जे हवाले सां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान ख़तरो बणियल आहिनि ऐं उन पोलियो जे ख़ात्मे जे लाइ पाकिस्तान हुकूमत समेत आलमी इदारनि पारां वॾी कोशिशूं कयूं पियूं वञनि। पोलियो जे लाइ फंडिंग बि कई वई आहे ऐं पोलियो प्रोग्राम बि शुरू कयो वियो आहे, जंहिंमें बाक़ाइदा वैक्सीन बि कई थी वञे। पर ॾिठो वञे त इन समूरनि इंतज़ामनि जे बावजूदि हर साल पाकिस्तान में नवां केस ज़ाहिर थी रहिया आहिनि, जंहिंखे सॼी दुनिया पारां रिस्क करार ॾिनो पियो वञे। हिकु रिपोर्ट आहे त 5 सालनि में पाकिस्तान में पोलियो जा 113 केस ज़ाहिर थिया आहिनि, जिन मां 2022 में 84 केस हुआ, 2021 में पाकिस्तान में हिकु केस ज़ाहिर थियो, 2020 में 84 केस हुआ, 2021 में हिकु केस ज़ाहिर थियो, 2022 में जेको आहिनि 20 केस थिया, 2023 में 6 केस थिया ऐं 2024 में वरी 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। ऐं सिंध में जेको आहे गुज़िरियल साल बि 2 केस ज़ाहिर थिया हुआ। सिंध में पोलियो जे हवाले सां 12 ज़िलनि खे ख़तरे हेठि करार ॾिनो वियो आहे ऐं रिपोर्ट आहे सिंध हुकूमत जी त 12 ज़िला जेके आहिनि, जिन में कराची जा समूरा 7 ज़िला ऐं उनखां अलावा सखर, हैदराबाद, जामछोरो, जैकबाद, बदीन ज़िला जेके आहिनि, उन में पोलियो जो वायरस मौजूदु आहे, जंहिं ते सिंध हुकूमत कमु करे रही आहे ऐं पोलियो सां लाॻापियल जेके बि अख़्तियारियूं आहिनि, उन हवाले सां कमु करे रहियूं आहिनि त पोलियो जे केसनि ते ज़ाब्तो आंदो वञे। अहम ॻाल्हि इहा आहे त अफ़गानी जेके सिंध में अचनि पिया ऐं ॿियनि सूबनि मां माण्हू अचनि था, उन्हनि में सभ खां वधीक पोलियो जा केस ज़ाहिर थिया आहिनि। हिन साल बि जेके गुज़िरियल साल 2023 में सिंध में 2 केस ज़ाहिर थिया आहिनि, उहे ॿई कराची में ज़ाहिर थिया आहिनि ऐं उहे ॿई ॿार जेके आहिनि उहे अफ़गानी आहिनि। ॾिठो वञे त ॿियनि सूबनि जे माण्हुनि जे करे सिंध में पोलियो जी जेका सूरताल आहे उहा ख़राबु थिए थी। मक़ामी सतह ते जेके माण्हू आहिनि, उन में पोलियो जा केस घटि ज़ाहिर थिया आहिनि। पाण डिस्कस कंदासीं त आख़िर पोलियो जो कीअं ख़ात्मो आणे सघे थो ऐं पोलियो जे ख़िलाफ़ु जेको प्रोग्राम आहे, पोलियो खे रोकण जो प्रोग्राम आहे, उहो केतिरा नतीजा ॾेई सघियो आहे ऐं नई स्ट्रेटेजी हुकूमत जी कहिड़ी आहे त जीअं पोलियो जो मुकमल तौर ते पाकिस्तान मां ख़ात्मो थी सघे। हिकु आम मसइलो पोलियो जे हवाले सां इहो बि अचे थो त माण्हुनि में सुजाॻीअ जी तमामु घणी खोट ज़ाहिर थी रही आहे। हज़ारे माण्हू जेके आहिनि, जॾहिं बि पोलियो जी मुहिम शुरू थी थिए त हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीअण खां इनकार कनि था, जंहिं सबबु बि पोलियो सां लाॻापियल जेके इदारा आहिनि, उन्हनि खे मुश्किलातूं पेश अचनि थियूं। हिन वक़्तु बि जेका रिपोर्ट आहे त तक़रीबन 37,000 माण्हुनि जेको आहे सिंध में पोलियो जा फुड़ा पीअण खां इनकार कयो आहे, जंहिंखे सिंध हुकूमत पारां वॾी रिस्क करार ॾिनो पियो वञे ऐं उन हवाले सां डिप्टी कमिश्नरनि ऐं पुलिस जी मदद सां बि कमु कयो पियो वञे, पर अञा ताईं माण्हुनि में उहा मुकमल तौर ते फुली अवेयरनेस न अची सघी आहे। माण्हू उन शइ खे क़बूलु करण लाइ तयारु न आहिनि त पोलियो जा जेके फुड़ा आहिनि, उहे जेके उन्हनि जे ॿारनि खे माज़ूर थियण खां बचाए सघनि था। इन समूरी सूरताल ते डिस्कस कंदासीं ऐं इन सवालनि जो जवाबु मालूम करण जी कोशिशि कंदासीं त पाकिस्तान मां आख़िर पोलियो कीअं ख़तमु थी सघे थो। दावत ॾिनी आहे स्टूडियो में इरशाद सोडर साहब आहिनि, कोऑर्डिनेटर EOC इंचार्ज पोलियो प्रोग्राम सिंध आहिनि। साईं महिरबानी, भलीकार, तव्हां प्रोग्राम में आयो। सॼो जीअं मूं सूरताल ॿुधाई त पोलियो जे लाइ हिकु मख़सूस नमूने सां कमु कयो पियो वञे, आलमी इदारा बि उनखे फोकस कनि पिया, वफ़ाक़ी सिंध हुकूमत बि फोकस करे थी, पर पोलियो जो ख़ात्मो छो नथो थिए? पहिरीं त सभ खां पहिरियां महिरबानी हिन अहम मौज़ू ते तव्हां प्रोग्राम रखियो ऐं मूंखे मदू कयो, जंहिंजी तवसत सां असां पंहिंजे सिंध वासियुनि सां जेको आहे हिन मसइले ते डिटेल में डिस्कस करे सघूं था। बहितरीनु तव्हां जेके पाण ॻाल्हियूं कयूं त पोलियो जो ख़ात्मो ॾिसो, पहिरीं त असांखे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त सॼी दुनिया में सिर्फ़ु 2 मुल्क रहिजी विया आहिनि, बाक़ी मुल्कनि जेको आहे पोलियो जो ख़ात्मो करे छॾियो आहे। इन जो मतिलबु त पोलियो जो ख़ात्मो पॉसिबल आहे। ठीकु आहे, तव्हां जेके पंहिंजा केसिस पाकिस्तान जा ॿुधाया पोयनि 4-5 सालनि जा, उनमें बि तव्हां ॾिठो त हिकिड़े साल में सिर्फ़ु हिकिड़ो केस ताईं असां 2021 में हिकिड़ो केस सिर्फ़ु जो है पाकिस्तान में हुयो ऐं उनखां पोइ वरी कुझु केसिस वधिया। लास्ट ईयर 6 केसिस हुया ऐं अॼु हिन साल जेको आहे 2 केसिस बलोचिस्तान में आहिनि। उनजी बेसिक वजह इहा आहे त असां जा तमामु घराना जेके आहिनि
उहे पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन नथा पियारनि। जेकॾहिं हिकिड़ी कैंपेन में तमामु ॿार जेके आहिनि उहे वैक्सीन पियारनि पंहिंजे वालदेन पंहिंजे ॿारनि खे, त पोलियो जो ख़ात्मो जेको आहे चंद कैंपेन्स में ई असां जेको आहे करे सघूं था पिया। सो इहो असांजी जेका समाजी लेवल ते जेका सुजागी जी ज़रूरत आहे, माण्हुनि खे पंहिंजी ॿारनि जी सिहत लाइ जेको अहसास जी ज़रूरत आहे, जेका शऊर जी सम्झ जी ज़रूरत आहे, उहा जेकॾहिं बेदार करे वियासीं त मुंहिंजे ख़्याल में त एॾो मुश्किल कमु न आहे त असां पोलियो खे ख़तमु न करे सघूं। अच्छा, वालदीन या शहरनि में आख़िर कहिड़ी ॻाल्हि ज़हन में विधल आहे जो पोलियो जा जेके फुड़ा आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे पीआरण खां इनकार कनि था? काफ़ी ग़लतफ़हमियूं माण्हुनि जे ज़हन में आहिनि। जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो त कुझु माण्हू इनफर्टिलिटी जी ॻाल्हि कंदा आहिनि त पोलियो जी वैक्सीन सां ॿारनि जी जेको आहे उन मुस्तक़बिल में जेको आहे इनफर्टिलिटी थी सघे थी। कुझु खे जेका आहे ॿिए ख़दशात हूंदा आहिनि। कुझु माण्हू जेके आहिनि उहो उनजे हिलाल हुजण ते जेको आहे सवाल उथारींदा आहिनि। त इन्हनि ॿिन्ही शयुनि में तव्हां ॾिसो त पाकिस्तान में पोलियो वैक्सीनेशन जेका आहे 1994 में जेको आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में शुरू थी, ऐं उन पंहिंजी न्याणी आसफा बीबी खे सभ खां पहिरीं जेको आहे पोलियो जा क़तरा पियारा। उनखां पोइ पूरी क़ौम में सॼे पाकिस्तान में पोयनि एतिरनि सालनि खां जेको आहे पोलियो जा क़तरा पियारा था वञनि। ऐं असांजी तव्हांखे ख़बर आहे त पाकिस्तान जी आबादी बि माशाल्लाह केतिरी वधी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं असांजा तमामु जेके मुस्लमान भाइर आहिनि उमिरि हज ते वञनि था, त जॾहिं असां सऊदी एयरपोर्ट ते पहुचूं था त पहिरीं पाकिस्तान मां जेके माण्हू अचनि था उन्हनि खे साइड में हिकिड़ी लाइन में करे चवनि था पहिरीं पोलियो जा क़तरा पियो, छो त उतां पोलियो ख़तमु थी चुको आहे। ठीकु आहे, त सभई इस्लामी मुल्क जेके आहिनि उते पोलियो जेको आहे उनजो ख़ात्मो थी चुको आहे, ऐं उते वञण लाइ लाज़िम आहे त असां पोलियो जा क़तरा पियूं। असांजा जेके नौजवान आहिनि, जेको आहे वॾा आहिनि, उन्हनि पाण पोलियो जा क़तरा पीता आहिनि। ऐं असां ॾिसूं था त कंहिंखे बि अहिड़ो को मसइलो पेश न आयो आहे। ऐं साइंसी बुनियादनि ते साइंसी तहक़ीक़ मौजूदु आहे त अहिड़ी काई बि शइ जेका आहे जेका सिहत लाइ मुज़र हुजे उहा हिन वैक्सीन सां जेको आहे का थी हुजे, अहिड़ो कोई साइंसी तहक़ीक़ी सबूत कान मिलियो आहे। पर उन जे बावजूदि कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि ग़लतफ़हमियूं कॾहिं मीडिया जो ग़लति इस्तेमालु करे, सोशल मीडिया जो ग़लति इस्तेमालु करे उन्हनि माण्हुनि जे ज़हननि में ख़दशा विझी छॾिया, जंहिंजे करे काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे अञा ताईं पोलियो पंहिंजे ॿारनि खे पियारण खां इनकार करे केरु थो, ज़िमेवार केरु आहे, मक़सदु छा आहे हुनजो? इहे त गैर ज़िम्मेदार अनासिर आहिनि सोसाइटी में, जिन अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि ख़दशात जेके आहिनि उहे पैदा कया। पर असांजी माण्हुनि खे पाण खे सोचणो पवंदो। ॾाढो हिकिड़ो वाज़े शइ आहे त इन ई कैंपेन में जेकॾहिं हेॾी सारी आबादी मां असांजी पाकिस्तान जी पूरी आबादी में या सिंध जो मां तव्हांखे मिसाल ॾियां त हर कैंपेन में 10.6 मिलियन ॿारनि खे जेको आहे उहे पोलियो जा क़तरा पियारा था वञनि। ऐं पोइ कैंपेन में सिर्फ़ु जेको आहे इहे 37-38 हज़ार ॿार जेके आहिनि उहे रहिजी विया वैक्सीनेशन खां, जिन इनकार कयो। वैक्सीनेशन खां त कुझु ॿिया ॿार बि रहिजी वञनि था, जेकॾहिं टीम घर ते वञे थी त उहे घर में मौजूदु न आहिनि। ठीकु आहे, पर जेके इनकारी हुया उहे एतिरा हुया। त बाक़ी जेके बि 10 मिलियन खां वधीक जेके ॿार जिन खे पियारियासीं क़तरा, उहे माशाल्लाह सिहतमंद बि आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त थिए थी। इन वैक्सीन जे करे ई पॉसिबल थियो आहे, इन पोलियो जी वैक्सीन जे ॿारनि खे पाइण जे करे पॉसिबल थियो आहे त असां जेके चंद साल पहिरीं 7 में केसिस ईंदा हुया असांजे पंहिंजे मुल्क में ई, उहे हाणे चंद केसिस ताईं महदूद थी विया आहिनि। ऐं असां पोलियो जे ख़ात्मे जी मंज़िल जे काफ़ी क़रीब आहियूं। अच्छा, पोलियो जा जेके फुड़ा पीआरण खां इनकार कनि था त उन जे हवाले सां कानून त मौजूदु आहे, कहिड़ी कार्रवाई थी सघे, छा करे सघिजे थो, रियासत छा थी करे सघिजे उन्हनि जे ख़िलाफ़? पहिरीं अहिड़े क़िस्म जो कानून जेको आहे न हुयो। रिसेंटली सिंध गवर्नमेंट छो त प्रोएक्टिवली जेको आहे वैक्सीनेशन खे प्रमोट करे थी, त इम्यूनाइज़ेशन एक्ट जेको आहे उहो सिंध गवर्नमेंट जेको आहे रिसेंटली पास कयो आहे। त उन सां जेके बि वालदेन जेके आहिनि उहे जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे क़तरनि पियारण खां इनकार था कनि त उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई बि थी सघे। छो त उहे जॾहिं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा नथा पियारनि त उहो सिर्फ़ु उन्हनि जे ॿारनि खे पाण खे ख़तरो न आहे, उन्हनि जे करे पोलियो जो ख़ात्मो जॾहिं नथो थिए त
त जॾहिं ॿिया नवां ॿार पैदा थियनि था उन्हनि खे बि हमेशह हिकिड़ो ख़तरो रहे थो। त इहो न सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि जे लाइ ख़तरो आहे पर पूरे समाज खे उनजो ख़तरो आहे, पूरे मुल्क खे उनजो जेको आहे नतीजो भुगतणो पए थो। त असां सॼी दुनिया में बदनामी बि आहे त असां हिकिड़ी डिज़ीज़ जेका बाक़ी दुनिया ख़तमु करे चुकी आहे असां न करे सघिया आहियूं अञा ताईं। ऐं असांजा नंढा ॿार जिन जो हक़ु आहे त उन्हनि खे जेको आहे हिकिड़ो सिहतमंद मुआशिरो मिले, उन्हनि खे हिकिड़ी सुठी सिहत मिले, उन्हनि जी जेका सिहत आहे उहा रिस्क ते रहे थी। अच्छा, सिंध में अमन मान जा प्रॉब्लम थियनि था, जीअं कचो आहे, ॿिया इलाइक़ा नोगो रहिया अथनि, पोइ उते कीअं ॿारनि खे पीआरियो त उहे ॿार त जेके इंफॉर्मेशन आहे त फुड़नि खां रहिजी था वञनि? असां जेकॾहिं सिंध जे रूरल एरियाज़ जी ॻाल्हि कयूं त तव्हां जेकॾहिं रिफ्यूज़ल्स जो तइदाद बि ॾिसंदव त उहो असांजी रूरल सिंध में तमामु घटि आहे। सुठो उन्हनि में जेको आहे हिकिड़ी सुजागी आहे, जेके वैक्सीन जेको आहे उहो पीआरनि था। ऐं जेके तव्हां जेके कच्छ जा इलाइक़ा ॿुधाया, असांजूं जेके पोलियो जूं टीमूं हूंदियूं आहिनि उहे लोकल उन्हनि ॻोठनि जूं टीम्स जेके हूंदियूं आहिनि, ताकी उहे उन्हनि घरनि खे सुञाणनि बि थियूं, उन्हनि वालदेन खे सुञाणनि थियूं। उहे असां उन्हनि खे ई हायर कंदा आहियूं ताकी घर घर ताईं रसाई जेका आहे उहा आसान थी सघे। सही। त हाणे वापसि अचां थो, टेलीफोन लाइन ते असां सां मौजूदु आहिनि डॉक्टर गफ़ूर छोरो, सेक्रेटरी जनरल PMA आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा, महिरबानी, तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो। डिस्कशन असांजी आहे त सॼी दुनिया मां पोलियो ख़तमु थी चुको, पर अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में अञा ताईं पोलियो जा केस ज़ाहिर थी रहिया आहिनि। अहिड़ी तरह सिंध में बि केसनि जो जेको सिलसिलो आहे उहो ख़तमु न थी सघियो आहे। PMA बि इन हवाले सां मदद कंदी रही आहे हुकूमत जी। तव्हांजो छा मौक़िफ़ आहे, एक्सपर्ट व्यू छा आहे त कीअं पोलियो ख़तमु कजे पाकिस्तान मां? साईं, पोलियो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त असां ॿ मुल्क ई रहिजी विया आहियूं ऐं महिरबानी बि असांजे पाड़ेसिरनि जी आहे, जंहिंजे करे असां में इहा बरकत थींदी रहंदी आहे ऐं पोलियो जेको ख़तमु नथो थिए। बेसिकली जेके इशूज़ आहिनि उहे ॾिसो न, हिकिड़े तरह जे तव्हां टीम ठाहे जेकॾहिं कमु न कंदो त तव्हांजे जेको हासिल ते जेको आहे या आउटपुट आहे उहो एतिरो न मिलंदो तव्हांखे जेतिरो तव्हां सिंगल थी कमु कंदो। असांजी मुसीबत इहा आहे त असांजा जेके इदारा बि आहिनि उहे बि हिकिड़े जेको सो सम्झो की प्लेटफॉर्म ते न आहिनि, उहो मुख़्तलिफ़। हा, त उनजो सबबु इहो आहे त जॾहिं असांजो हिकिड़ी एक्टिविटी थिए थी त ॿी एक्टिविटी जेको त नाकाम थी वञे। हेल्थ वारा वीचारा एफर्ट्स कनि था, जिते पोलियो जा वर्कर्स कमु कनि था त उते उन्हनि खे अहिड़ी मुश्किलात पेश अचनि थियूं, किथे घर ॾिजी था वञनि, किथे इशूज़ अचनि था, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन पैदा थी वञे। तव्हां त पोलियो जे वीचारनि वर्कर केतिरे पंहिंजी जानूं बि जेके हिन में ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि जो खून शामिल आहे हिन पूरे स्ट्रगल में। लेकिन असुलु जेको आहे, तव्हां हिकिड़ी जेका बॉर्डर आहे असांजी, उनखे तव्हां जेसि ताईं प्रॉपर सील न कंदो, मॉनिटर न कंदो, तेसि ताईं इहो मुंहिंजे ख़्याल में इशू ख़तमु थियण वारो न आहे। ऐं जेके बि केसिस आया आहिनि उहे ई आहिनि जेके अफ़गानिस्तान में जेके थियनि पिया मसइला या जेके केस वधनि पिया, उहे ई पाकिस्तान में पिया थियनि। त पहिरीं असांजी ॻाल्हि इहा त सभई जेतिरा बि इदारा आहिनि जेसि ताईं हिकिड़ी पिच ते न ईंदा तेसि ताईं मुंहिंजे ख़्याल में हिनखे ख़तमु करणु असांजे लाइ नामुमकिन आहे। अच्छा, इहा ॿियनि सूबनि मां जीअं अफ़गानिस्तान ऐं ॿियनि सूबनि मां माण्हू अचनि था सिंध में, ऐं ख़ासि तौर ते अक्सर ॾिठो वियो आहे त उन्हनि में ई पोलियो जा केस आहिनि, त इन्हनि खे इन मामले खे कीअं रोकिजे तव्हांजे मुताबिक़? असांजे मुताबिक़ जैसे गवर्नमेंट खे इहो डिपेंड करे थो गवर्नमेंट जी विल केतिरी आहे हिनखे ख़तमु करण में, ऐं उहो केतिरो जेको सीरियस आहिनि, संजीदा आहिनि, ऐं उनजा इदारा जेके आहिनि उहे केतिरा सीरियस आहिनि। जेकॾहिं कंहिंखे रोकण जो मसइलो आहे त उहो त डॉक्टर त नथो रोके सघे न, हिकु हेल्थ केयर वर्कर तो नथो रोके सघे, उनखे उहे रोकींदा जिन जो कमु आहे। त तव्हांजी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उते जी या तव्हांजे जेके सिक्योरिटी जी एजेंसियूं आहिनि उहे जेके आहिनि उहे उनखे अंदरि दाख़िल थियण ॾींदियूं त तव्हांजे लाइ मसइलो हल आहे। हाणे जेकॾहिं तव्हांजे बॉर्डर जेको आहे उहा सिक्योर न आहे एतिरी, जो उतां जेका एंट्री थी वञे त उनखे डॉक्टर छा करे सघंदो, या हेल्थ डिपार्टमेंट छा करे सघंदी, या उन हेल्थ वर्कर छा करे सघंदो। त इशू इहो आहे त असांजी जेका मसाइला बॉर्डर ते थींदा उन्हनि खे सिक्योर पहिरीं कयो वञे, उन खां पोइ तव्हां जेको एराडिकेशन जो जेको आहे सिलसिलो शुरू करे सघो था, तव्हां पंहिंजी कैंपेन जेको कामयाबु करे सघो था। असांजी बदकिस्मती इहा ई आहे की असां किथां न किथां जेको अफेक्ट थींदा रहूं था, ऐं हमेशह घणो इहो हूंदो आहे त असां पंहिंजे पाड़ेसिरनि ताईं जेको मुतासिर थींदा आहियूं, ऐं हिन वक़्तु में असीं उनजे करे बि सभु कुझु जेको भोॻियूं था दुनिया जे अंदरि ख़तमु थी वियो आहे। तव्हां ॾिसो त केतिरा ग़रीब मुल्क आहिनि उन्हनि में बि इहो हाणे न आहे रहियो, त इहो ॾाढो मुश्किल कमु आहे जेसि ताईं तव्हां हिकिड़े पिच ते सभु न ईंदो। अच्छा डॉक्टर साहब, ग़लति फहमी आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि में, ऐं उहे पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाए जेके फुड़ा आहिनि उहे पीआरण खां इनकार कनि था, त तव्हां डॉक्टर बि आहियो, त छा अहिड़ी का ग़लति फहमी
माण्हुनि में जेका पैदा थिए थी उहा दुरुस्त आहे या प्रोपोगेंडा आहे सॼी? ॾिसो, तव्हां शायदि ॿुधो बि हूंदो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जे जेके मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि, उन में मौलवी साहिबान बि आहिनि, उन्हनि सभिनी जी फतवाऊं बि आहिनि हिन ते त पोलियो में अहिड़ी का बि चीज़ न आहे या हराम हुजे या अहिड़ी का बि चीज़ न आहे जा तव्हांखे नुक़सानु पहुचाए सघे। मेडिकल एक्सपर्ट बि चवनि था, मौलवी साहिबान बि चवनि था ऐं बाक़ाइदे फतवाऊं बि जारी कयो। उनजे बावजूदि जेकॾहिं आवाम असांजी जेकॾहिं नथी सम्झे त उनजे लाइ बहितरीनु तरीक़ो आहे त असांजा जेके पॉलिटिकल जेके लीडर्स आहिनि उहे बि पंहिंजे ख़िताबात जो कनि था, उन्हनि में बि जेके जेको दरसो तदरीस जो जेको बाक़ी अमल आहे उन में बि जेको उनखे इन्वॉल्व कजे ऐं प्लस जेके असांजा नुमाइंदा आहिनि उहे बि जेकॾहिं हिन प्लेटफॉर्म ते ॻाल्हाईंदा त मुंहिंजे ख़्याल में अञा आसानु थींदो, छो त मस्जिदनि खे बि इन्वॉल्व कयो वञे, मदरसनि खे बि कयो वञे, स्कूल्स खे बि कयो वञे। असां हेल्थ केयर वर्कर्स ऐं जेके पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे फोरम ते त असां अख़बारुनि में मीडिया में तव्हांजे सोर्स जेके आहिनि इस्तेमालु कंदा रहिया आहियूं, पर हाणे हेठि जेके लेवल ते वञिणो पवंदो तॾहिं असां हिनखे कामयाबु थी सघूं था। अच्छा, जीअं चयो वञे थो त पोलियो जो वायरस मुख़्तलिफ़ ज़िलनि में मौजूदु आहे ऐं ईअं बि विच में मूं रिपोर्टूं ॿुधियूं त ड्रेनेज जो जेको पाणी आहे उन में पोलियो जो वायरस मौजूदु हूंदो आहे। वायरस छा आहे, इहो कीअं फैलिजे थो? हाणे तव्हां ॻाल्हि अहिड़ी कई आहे त जेको फुज़ले माई में वञे थो वायरस तो ज़ाहिर गंदे नाले में वेंदो न, छो किथां वेंदो, उहो की घर में त न वेंदो ज़ाहिर। उनजो जेको सोर्स आहे उहो ई आहे जेको तव्हां ॿुधायो पियो गंदे नाले में, उहो उते ई मिलंदो न तव्हांखे, स्टोरेज थियल आहे ऐं वायरस जो जेको सोर्स ई उहो आहे। ऐं असां तव्हांजा जेके 12 माण्हू अचनि था जेके अचनि था उहे बि जेके तव्हांजा लेटरिन यूज़ कनि था या तव्हांजे जेको कनि था उनजो निकाल कहिड़े पासे थींदो, उहो त उन पासे ई वेंदो, उते ई थींदो, ॿियो किथां थींदो त। सही सही, चलो वॾी महिरबानी डॉक्टर साहब। डॉक्टर साहब जो बि इहे साॻियूं ॻाल्हियूं त अवेयरनेस जे हवाले सां ई ज़रिए ई तव्हां हिनखे रोके सघे थो शयुनि खे। त हिते ॾिठो वञे त 12 ज़िलनि में जेका रिपोर्ट आहे पोलियो जो, तव्हांजी रिपोर्ट आहे त 12 ज़िलनि में पोलियो जो वायरस मौजूदु आहे। वायरस मौजूदु आहे, इन मां छा मुराद? जीअं तव्हां ॿुधायो त जेके सिवेज मां असां सैंपल्स वठंदा आहियूं, ठीकु आहे, वायरस जेको आहे या ह्यूमन जे अंदरि गट में रहंदो आहे पोलियो जो, या सिवेज में जेको आहे उहो तव्हां एनवायरमेंट में रहंदो। एनवायरमेंट में वायरस आहे उहो जज करण लाइ असां सिवेज सैंपल्स कलेक्ट कंदा आहियूं हर डिस्ट्रिक्ट मां, ऐं उहो लेबॉरेटरी में टेस्ट थींदो आहे त उन में वायरस मौजूदु त कोन्हे को। त हीअ जेके 12 ज़िलनि जो तव्हां ज़िक्र कयो था, कराची सां गॾु 5 ॿिया डिस्ट्रिक्ट्स, उन्हनि जे सैंपल्स मां, सिवेज सैंपल्स मां वायरस असांखे मिलियो आहे। उनजो मतिलबु त वायरस उन्हनि इलाइक़नि में मौजूदु आहे। जेकॾहिं असांजा ॿार ख़ुदा न ख़ासा रहिजी था वञनि वैक्सीनेशन खां, ऐं इन जी वजह जे करे असां फ्रीक्वेंट कैंपेन्स कयूं था त वायरस छो त एनवायरमेंट में मौजूदु आहे, त उनजे करे असांजे ॿारनि जी जेका क़ुवत मुदाफ़ियत आहे उहा वैक्सीन जे करे बहितर हुजे, ताकी ख़ुदा न ख़ासा ह्यूमन में ॿारनि में उहो केस जेको आहे जो सबबु न बणिजे। अच्छा, जीअं 12 ज़िलनि जे माना माहौल में तव्हां चओ था त इहो वायरस मौजूदु आहे, त वायरस छा अटैक कंदो आहे या छा? वायरस ॾिसो, वायरस त ट्रांसफर जेको आहे ह्यूमन जे थ्रू ई थिए थो। कंहिं ॿार असांजा ज़ाहिरी आहे सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। एनवायरमेंट में आहे त सफ़ाई सुथराई न हुजण जे करे ॿारनि जे जेको आहे उहो गट में जेको आहे उहो पेट में वायरस वञे थो, ठीकु आहे, ऐं उअं ई एक्सक्रीट थिए थो, ठीकु आहे, उहो एक्सक्रीट थिए थो वरी एनवायरमेंट में वञे थो, ठीकु आहे। इन साइकिल जे थ्रू ॿारनि में ट्रांसफर, जंहिं ॿार जी जेका क़ुवत मुदाफ़ियत आहे वीक हूंदी, जंहिं ॿार वैक्सीनेशन न कराई हूंदी, उनखे उनजो अटैक कनि, उनखे उनजो फालिज थींदो, ठीकु आहे। वॾे में वॾो जेको साइन आहे वायरस जो, पोलियो वायरस जो, उनजे करे ॿार अबाहिज थी थो वञे। अच्छा, जॾहिं वैक्सीन थिए थी त हू भली अटैक करे उनखे, वैक्सीन थियण सां उनजी क़ुवत मुदाफ़ियत हमेशह लाइ पैदा थी वञे, ऐं उहो ॿारु जेको आहे उहो माज़ूर न थींदो। जेकॾहिं ई वायरस उनजे पेट में अची बि वियो त वैक्सीन अगरि पहिरीं थियल हूंदी त उन ॿार ते उनजो असरु न थींदो वायरस जो। अच्छा, पोइ ईअं चइजे त इहे जेके जीअं 12 ज़िला आहिनि, कराची समेत सखर, हैदराबाद, जामशोरो, जैकमाबाद ऐं बदीन, त इन्हनि ज़िलनि में माना पोलियो जा केस ज़ाहिर थी सघनि था, खतरो बिल्कुलु मौजूदु आहे। कराची में, ॿियनि ज़िलनि में, इवन कुझु ज़िलनि में, जीअं हाणे तव्हां ज़िक्र कयो त मीरपुर ख़ासि या जैकबाबाद, सखर में रिसेंटली पॉज़िटिव आहे। इन जो मतिलबु त ॿियनि इलाइक़नि मां जेके माण्हू जेके आहिनि उहे ट्रेवल कनि था, जीअं जैकबाबाद में जेको वायरस आहे उहो बलोचिस्तान सां उन जा लिंकेजिस आहिनि, छो त बलोचिस्तान सां मूवमेंट काफ़ी माण्हुनि जी जैकबाबाद थिए थी पई। बदीन जो वायरस जेको आहे उहो कराची जे डिस्ट्रिक्ट सां मिलियल आहे, लिंकेज आहे, त उनजो मतिलबु त हितां माण्हू कुझु विया हूंदा जंहिंजे ॿारनि जे पेट में वायरस हूंदो,
जिन वैक्सीन न पीती हूंदी इन जे करे उन्हनि जे पर थी सघे थो उन्हनि पहिरीं वैक्सीन पीती हुजे जंहिंजे करे उन्हनि जी क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजी त पैदा थी वई उन्हनि ते त उनजो अटैक न थियो पर उन्हनि वायरस खे केरी करे ॿी जॻह ते पहुचायो ऐं जेकॾहिं उहो मुसलसिल जेकॾहिं हर कैंपेन में वैक्सीन पियारनि हा त उहो वायरस केरी बि न कंदो आहे केरी बि न कंदा त इहो असांजी जेका ह्यूमन मूवमेंट आहे जीअं तव्हां ॿुधायो त करंट जेको असांजो वायरस आहे उहो अफ़गानिस्तान सां लिंक्ड आहे पाकिस्तान में सिंध में ख़ासि तौर ते पोयनि 38 महीननि में जेको आहे 2020 खां वठी करे कोई केस न हुयो ऐं लास्ट ईयर अक्टूबर में 2 केसिस आया सिंध गवर्नमेंट जी बहितरीनु उहा कारकर्दगी ज़ाहिर करे पई पोलियो कैंपेन्स जी बि हाणे बि असांजे चीफ मिनिस्टर साहिबु 2 केस ज़ाहिर थिया लास्ट अक्टूबर में एतिरे वॾे अरसे खां पोइ अफ़गानिस्तान मां वायरस आयो वायरस अफ़गानिस्तान में इम्पोर्ट थियो मतिलबु उतां कुझु माण्हू आया हूंदा जिन जे करे वायरस हिते आयो ऐं छो त विच में एतिरो अरसो वायरस न हुयो सरहदनि ते बि या जेके एंट्री पॉइंट्स आहिनि शहरनि वॾनि शहरनि जूं उते बि पोलियो जी टीम हूंदियूं आहिनि प्यारींदा बि आहिनि पर जीअं सोसाइटी में बाक़ी माण्हू इनकार कनि था ईअं कंहिं ट्रेवलिंग में बि कोई इनकार कयो ऐं कोई माण्हू मिस थी विया ठीकु आहे हर शख़्स जेको आहे जेको शहर में एंटर थिए थो उनखे वैक्सीन करणु जेको आहे उहो पॉसिबल कॾहिं कॾहिं न हूंदो आहे इन जे करे उहो वायरस जेको आहे हिते इंट्रोड्यूस थियो 2 आया पर हाणे वरी जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध गवर्नमेंट जी जेका कंसंट्रेटेड एफर्ट आहे चीफ मिनिस्टर सिंध पाण जेको आहे प्रोविंशियल टास्क फोर्स जी मीटिंग न सिर्फ़ु चेयर कई पाण इनागुरेशन करण सां गॾु असांजी पोलियो टीम्स खे ख़िताबु कयो पाण हली इन असांजो जेको सभ खां मुश्किल इलाइक़ो गुजरो जो गडाफ जो आहे उते ख़ुदि हली उन्हनि उनजी इफ़्ताह कई टीम सां मिलिया ॿारनि खे वैक्सीनेट कयो उनखां अलावा तव्हां डॉक्टर साहब बि ॿुधायो त असांजे सियासी लीडर्स खे जेको आहे उहो ओनरशिप वठणु घुरिजे चीफ मिनिस्टर साहब जी डायरेक्शन जे बेसिस ते तमामु जेके पार्लियामेंटेरियन आहिनि उन्हनि खे ख़त लिखियो वियो आहे असांजी मैडम हेल्थ मिनिस्टर खां त उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट्स में जेको आहे पोलियो जी ओनरशिप कनि ऐं जेके रिफ्यूज़ल फैमिलीज़ आहिनि उन्हनि खे कन्वर्ट करण में उन्हनि खे कन्विंस करण में जेको आहे असांजी टीम्स जी मदद कनि ईअं ई मेयर कराची जेको आहे पंहिंजी काउंसिल में जेको आहे हिकिड़ो रिज़ोल्यूशन पेश कयो आहे त तमामु काउंसिल मेंबर्स जेके आहिनि उहे बि जेको आहे पंहिंजी कम्युनिटी में लोकल गवर्नमेंट लेवल ते नेबरहुड लेवल ते जेके आहिनि उहे पोलियो टीम्स जी सपोर्ट कनि ईअं कमिश्नर कराची जेको आहे चीफ मिनिस्टर साहब जी हिदायत ते पहिरीं जेको आहे तमामु रिलीजियस लीडर्स खे घुरायो त उहे बि जेको आहे मस्जिदुनि में हर जुमे ते पंहिंजे बयान में पोलियो जो ज़िक्र कनि माण्हुनि खे ॿुधाइनि असां हिकिड़ो नओं इनिशिएटिव जेको तव्हां ॻाल्हि कयो पोलियो एम्बेसेडर्स जो जेको आहे हाणे अचां थो वापसि मां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे डॉक्टर MB दारे जो पाण डिप्टी कमिश्नर आहिनि सखर जा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम महिरबानी तव्हां पंहिंजो वक़्तु ॾिनो असांजी डिस्कशन तव्हां ॿुधी हूंदी त असांजी डिस्कशन आहे त पाकिस्तान मां पोलियो खे कीअं ख़तमु कजे सॼी दुनिया फ़िक्रमंद आहे त अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में पोलियो जा अञा ताईं केस ज़ाहिर थिया आहिनि ताज़ो मूं ॾिठो त मुख़्तलिफ़ डिप्टी कमिश्नरनि इहे पंहिंजा हैंडआउट बि जारी कया आहिनि त पोलियो जा फुड़ा पीआरिया वञनि जेके इनकार कंदा उन्हनि खे कानून मुताबिक़ सज़ा बि मिलंदी तव्हां छा था सम्झो त पोलियो कीअं ख़तमु थींदो ऐं इहा सूरत सिंध में हिन वक़्तु कहिड़ी आहे जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेको पोलियो मालाइटिस आहे इहा हिकु बीमारी आहे जेका के वैक्सीन जे थ्रू प्रिवेंट थी सघे थी जीअं असां जूं 10 बीमारियूं ॿियूं आहिनि जिन खे असां वैक्सीन ज़रिए प्रिवेंट करे सघूं था सिमिलरली पोलियो बि हिकिड़ी बीमारी आहे जेका असां प्रिवेंट करे सघूं था पर हुनजो शर्त इहो आहे त असांजो हर हिकु ॿार जेको पैदा थिए थो उहो पोलियो जी वैक्सीन जेका आहे उहा थिए मसइलो तॾहिं ईंदो आहे जॾहिं कुझु पेरेंट्स या कुझु जेके असांजी सिविल सोसाइटी जा मेंबर्स आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि खे उहे कतरा पीअण खां मना कंदा आहिनि हाणे हिते गवर्नमेंट जो रोल अची वेंदो आहे त गवर्नमेंट जेका आहे कंहिं तरीक़े सां उन्हनि खे परसुएट करे ऐं हिन सभिनी ॿारनि खे जेको नओं ॿार पैदा थिए थो उन्हनि सभिनी खे PPI जे प्रोग्राम तहत ऐं पोलियो प्रोग्राम जे सप्लीमेंटेशन प्रोग्राम तहत कतरा पीआरिया वञनि हाणे असां वटि जेको मसइलो आहे उहो बेसिकली अचे थो रूटीन इम्यूनाइज़ेशन सां गॾु छो त जेको पोलियो जा कतरा आहिनि उहे असांजे रूटीन में बि पीआरिया वेंदा आहिनि पर असां मेजरली जॾहिं वेंदा आहियूं कैंपेन में त असां वटि खोड़ अहिड़ा ॿार मिलंदा आहिनि जेके 0 डोज़ जा बि मिस हूंदा आहिनि जेके 0 डोज़ बि पीआर न वेंदो आहे त पोइ उन सिलसिले में असांखे रादर के जेके असांजे जेके पोलियो प्रोग्राम जूं जेके कैंपेन थियनि थियूं असांखे फोकस करणु खपे उन्हनि हर न्यू बॉर्न ते जेको पैदा थिए थो उन्हनि सभिनी वैक्सीन जे लाइ
जेके वैक्सीन प्रिवेंटिव डिजीज़ जे लाइ ठाही वयूं आहिनि त असां ॾिस सखर में जेको आहे इहो प्रोग्राम जेको आहे जीअं मां डिस्ट्रिक्ट कमिश्नर आहियां असां मीटिंग कईसीं DPEC जी उन में असां पोलियो प्रोग्राम सां गॾु इहो फोकस बि कयो आहे त रूटीन इम्यूनाइज़ेशन बि असांजी बहितर थिए छो त अल्टीमेटली जेको सोल्यूशन आहे उहो आहे तव्हांजी इम्यूनिटी वधाइण जो ऐं इम्यूनिटी वधंदी आहे तव्हांजी रूटीन जे थ्रू ऐं ॿियो न्यूट्रिशन जो स्टेटस जो इम्प्रूव करण जे थ्रू तो असां हिन ॿिन्ही शयुनि ते कमु करे रहिया आहियूं ऐं इनशाला जेको टारगेट मिलियो आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो चीफ मिनिस्टर सिंध साहब जी मीटिंग कॉल कई हुई उन ओनरशिप जेका आहे ॾेखारी आहे मथी लेवल तां ऐं असां हेठि हर हिकु घर ते वञी करे हर हिकु ॿार खे पोलियो ड्राफ्ट तयारियूं था ऐं जेके बि रिफ्यूज़र्स जेके आहिनि या जेके बि अञा ॿार जेके असां अवेलेबल न आहिनि असां उन्हनि खे सर्च करे ऐं हर हिकु ॿार खे बकतरा जेके हिफ़ाज़ती टीकनि जा आहिनि असां पीआरे रहिया आहियूं। अच्छा रिफ्यूज़ल जे हवाले सां कहिड़ो कानून आहे जंहिंजे तहत तव्हां कार्रवाई करे सघो था? जीअं त तव्हांजी ख़बर आहे त सभ खां पहिरियों जेका असांजो हाणे 2023 में हिकिड़ो कानून पास थियो आहे उन में सेक्शन जेको असांजो 3 आहे ऐं सेक्शन 10 आहे वैक्सीनेशन जे लाइ उन में इहो चई वई आहे त जेको बि पेरेंट आहे उनखे इहो ॿुधायो थो वञे त जेको वैक्सीनेशन आहे इहो ॿार जो फंडामेंटल राइट आहे ऐं कोई बि शख़्स चाहे उहो हुनजो वालदेन हुजे या कोई बि जेको घर जो भाती हुजे या कोई स्कूल जो प्रिंसिपल हुजे उहो कंहिं बि ॿार जे इन हक़ जे विच में नथो अची सघे ऐं अगरि जेकॾहिं को बि इहो वायलेशन करे थो इन सेक्शन जी त लोकल अथॉरिटी जेका आहे उहा डिप्टी कमिश्नर ऑफिस खे इतलाह ॾींदी ऐं डिप्टी कमिश्नर जेको आहे उनखे हिकिड़ो नोटिस सर्व कंदो 10 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजे ॿार खे वैक्सीनेट कराइण जे लाइ ऐं अगरि उन खां पोइ बि अगरि जेकॾहिं चवां त उहो पेरेंट जेको आहे उन ॿार खे वैक्सीन नथो कराए ऐं सिर्फ़ु पोलियो जे लाइ न आहे इहो तव्हांजूं ॿियनि सभिनी डिज़ीज़ जे लाइ वैक्सीन थी सघे थी उन्हनि जे लाइ बि आहे इहो अगरि नथो कराए त डिप्टी कमिश्नर जेको आहे उन शख़्स खे 2 महीना सज़ा ॾेई सघे थो या वरी 50,000 ॾंढ ॾेई सघे थो या ॿई थी करे सघे थो। सही। अच्छा छा था सम्झो त हिन वक़्तु जेके इनकारी बणियल आहिनि मुख़्तलिफ़ वालदीन आहिनि उहे जॾहिं तव्हांजी हिन कार्रवाई जो ॿुधनि था या तव्हां उन्हनि सां ॻाल्हायो था त पोइ कन्वे थियनि था त हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव वारा फुड़ा पीआरनि? जीअं मां तव्हांखे ॿुधाई ॻाल्हि त असां शुरू में कैंपेन में हिकु पब्लिक नोटिस कढियो हुयोसीं सॼे जेको आहे वालदेन जे लाइ सभिनी स्कूलनि जे लाइ त तव्हां जेको आहे हिन कानून तहत जेको आहे कंप्लायंस ॾियो असांखे त मां तव्हांखे सख़त जी ॻाल्हि ॿुधाईंदुमि त लास्ट कैंपेन में असां वटि जेके रिफ्यूज़ल रिकॉर्ड थिया हुया उहे हुया 1008 पहिरें 3 ॾींहंनि जे अंदरि ऐं वरी जेको असां हिन दफ़े 3 ॾींहंनि जे अंदरि चेक कयोसीं त असांजा 348 रिफ्यूज़ल्स हुया त तव्हां ॾिसो त 1/3 असांजा रिफ्यूज़ल रिकॉर्ड घटि थिया। सब्सिक्वेंटली जेका कवरेज आहे त लास्ट टाइम जेको 3 ॾींहंनि ताईं जेका असांजी कवरेज हुई रिफ्यूज़ल जेके असांजा स्टिल रहिजी विया हुया उहे हुया असांजा कोई अराउंड 400 खां 500 नंबर ऐं हिन दफ़े जेको असांजो स्टिल रिफ्यूज़ल जेको नंबर हुयो 92 हुयो। सही। त इहा शइ तव्हांखे ॿुधाए थी त हिन दफ़े असां जॾहिं पब्लिक में विया आहियूं उन्हनि खे सम्झाई आहे ॻाल्हि ऐं उन्हनि खे कानून बि ॾेखारियो आहे त इन सां इम्पैक्ट पियो आहे ऐं माण्हू जेके आहिनि उहे वधीक कंप्लेंट बि थी विया आहिनि। अच्छा डॉक्टर साहब आख़िरी ॻाल्हि पुछंदुमि त कचे वारो इलाइक़ो नोगो एरिया आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते कबीला जहिड़नि जे करे मुख़्तलिफ़ इलाइक़ा नोगो एरियाज़ आहिनि त उते कीअं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिया वञनि था? जीअं त तव्हांखे ख़बर आहे डिस्ट्रिक्ट सखर सां 3 तालुकनि में कचो लॻंदो आहे हिकिड़ो पनवाकिल में आहे ॿियो रोड़ी में आहे टियों न्यू सखर में आहे। इन 3 तालुकनि में असां हुते लोकल टीम्स जेके आहिनि उहे पंहिंजो एडॉप्ट कयूंसीं ऐं सिक्योरिटी प्लान बि ठाहियो हुयोसीं ऐं छो त लोकल टीम उतां जी पंहिंजी लोकल ई हूंदी आहे उहा उतां ई हली वेंदी आहे पंहिंजे इलाइक़नि में सो इन करे असांखे जेको आहे लास्ट 4-5 डेज़ में कोई बि जेको आहे अहिड़ो कोई जेको आहे नाहमवार कोई वाक़ियो कोई न आयो आहे। अच्छा माना दाड़े लाइ हिन मुहिम में रुकावट नथा बणिजनि? न असांखे अहिड़ो कोई बि न कोन आई आहे का। वरी महिरबानी तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। डिप्टी कमिश्नर बि इहे ई ॻाल्हियूं कयूं जेके तव्हां ॿुधायो। हिकिड़ी ॻाल्हि जेका साम्हूं अचे थी त पोलियो टीबी ते हमला बि थियनि था सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾिठो वियो आहे त हमला बि थिया आहिनि ज़ख़्मी बि थिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में क़तल बि थियो आहे 1-2 या वर्कर त इहो हमला छो था थियनि पोइ हिननि ते? इतफ़ाक़ सां पाकिस्तान जे कुझु इलाइक़नि में पोलियो टीम्स ते ऐं उन्हनि सां गॾु जेका अटैच सिक्योरिटी हूंदी आहे उन्हनि ते हमला थिया आहिनि। उनजो हिकिड़ी वजह इहा आहे त पोलियो वर्कर बि हिकिड़ो गवर्नमेंट जो रिप्रेज़ेंटेटिव आहे त एंटी स्टेट एलिमेंट्स जेके आहिनि उहो उनखे हिकिड़ो सॉफ्ट टारगेट जेको आहे उहो सम्झनि था पिया। टेररिज़म आहे टेररिज़म आहे बिल्कुलु। ऐं
पर जेसि या ही जेके नाराज़ थियनि था माण्हू पोलियो जे फुरण खां, उहे हमला कनि, उहे न आहिनि। आई डोंट थिंक के कम्युनिटी जा माण्हू अहिड़े क़िस्म जो कमु कोन कंदा। ज़रूरु हिकिड़ा अहिड़ा एलिमेंट्स जेके आहिनि, मिलिटेंट्स आहिनि एलिमेंट्स जेके स्टेट जे ख़िलाफ़ु कमु कनि था, उहे ई उन में इन्वॉल्व हूंदा। पर अल्हम्दुलिल्लाह सिंध में अहिड़ो को वाक़ियो रिसेंटली पेश न आयो आहे ऐं चीफ मिनिस्टर साहब जी हिदायत ते हिन मुहिम में सिर्फ़ु कराची में 4500 पुलिस पर्सनल जेके आहिनि उहे पोलियो टीम्स जी हिफ़ाज़त लाइ सिंध पुलिस जेको आहे लॻाए लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ जो रोल जेको आहे न उहो हिकिड़ो ॾाढो इंतिहाई अहम आहे। उन में रेंजर्स जी डिप्लॉयमेंट आहे, हिकिड़ी कसीर तइदाद जेको आहे पुलिस जी डिप्लॉयमेंट आहे। सॼी सिंध जे ज़िलनि में जेको आहे पुलिस जी डिप्लॉयमेंट, नाकाबंदी, चौकियूं, पेट्रोलिंग जेका आहे उहा थी आहे पोलियो वर्कर्स जी सेफ्टी लाइ। त मां सम्झां थो उहो हिकिड़ो क़ाबिल सताइश जेको आहे उहो अमल आहे ऐं उनजी ॾाढी ज़रूरत आहे ऐं सिंध में अहिड़े क़िस्म जो वाक़ियो अञा ताईं असांखे पेश न आयो आहे। उमेदु थींदी त हाणे वापसि अचां थो मां हिकिड़ो ॿियो बि सवाल कंदुमि, तेसि ताईं हिते वठूं था नंढो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। पंहिंजी डिस्कशन इहा ई हुई त पोलियो जे हवाले सां कोशिशूं बि कयूं थियूं वञनि ऐं डिप्टी कमिश्नर बि मदद कनि था, पुलिस बि मदद करे थी, मजमी तौर ते त कोशिशूं थियनि थियूं, पर पोइ बि जीअं केस ज़ाहिर थियनि था ऐं रिफ्यूज़ल बि तमामु घणो अचे थो। त जीअं पाण ॻाल्हायूं पिया त पोलियो जी जेकी टीमुनि ते बि हमला थियनि था ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ मसइला बि दरपेश अचनि था। तव्हां हिन सॼी पोलियो प्रोग्राम जा इंचार्ज आहियो, वर्करनि खे बि ॾिसो था, टीमुनि खे बि ॾिसो था, सभ खां वधीक वॾा चैलेंजिस कहिड़ा आहिनि पोलियो टीमुनि खे? तव्हांजे ज़िक्र कयो त अल्हम्दुलिल्लाह सिंध गवर्नमेंट जा तमामु ऑफिसर्स जेके आहिनि उहे हिन महिल चीफ सेक्रेटरी साहब जी हिदायत ते तमामु DCs डेली बेसिस ते सुबुह जो असांजी पोलियो टीम्स जे डिस्पेच ते वेंदा आहिनि, शाम जो वरी इवनिंग रिव्यू मीटिंग्स कंदा आहिनि ऐं असांजा तमामु असिस्टेंट कमिश्नर्स जेके आहिनि पूरी सिंध जा उहे फील्ड में टीम्स जी सपोर्ट लाइ निकिरंदा आहिनि। छो त असांजूं टीमूं जेके आहिनि सभ खां ॾुखियो कमु जेको आहे उहो असांजी फ्रंट लाइन जेका टीम आहे उहा करे थी, जेका हर दरवाज़ो नॉक करे थी। ठीकु आहे, ऐं उहा उस हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, हिन अॼुकल्ह जी सख़्तु गर्मी में जेको आहे उहे वञनि थियूं, हर दरवाज़ो नॉक कनि थियूं, पर उन्हनि खे उहा दरवाज़नि तां जेका मोट मिले थी न उन्हनि घरनि तां, ही उन्हनि दरवाज़नि खे नॉक इन करे थियूं कनि त माण्हुनि जे ॿारनि जी सिहत जी हिफ़ाज़त कनि। ऐं सिहत मुहाफ़िज़ आहिनि एक्चुअली, माण्हुनि ॿियनि जे ॿारनि जी हिफ़ाज़त लाइ वञनि थियूं, पर माण्हू उन्हनि जे लाइ दरवाज़ो न खोलंदा, माण्हू उन्हनि सां बदतमीज़ी बि कनि था, माण्हू उन्हनि खे हिकिड़े ग़लति ॻाल्हियुनि नालनि सां पुकारनि बि था, पर उन जे बावजूदि असांजूं टीमूं जेके आहिनि उहे पंहिंजो जज़्बो जेके आहिनि उहे लूज़ कोन थियूं कनि ऐं हिकिड़े इरादे सां, हिकिड़े मज़बूत इरादे सां मां सम्झंदुसि हिकिड़े जिहाद जे क़ाबिल आहे त तमामु सोशल प्रॉब्लम्स ऐं उनजे करे बावजूदि उहे टीमूं असांजूं हर दर ते वञी हर ॿार खे वैक्सीन पहुचाइण जी कोशिशि कनि थियूं ऐं उहे मुस्तक़िन आहिनि तमामु सॼी क़ौम जे सलाम जूं। अच्छा, मुआवज़ा तमामु घटि हुजनि था इन्हनि जेके बि वर्कर आहिनि, मां मालूम कंदो आहियां त केतिरा मुआवज़ा तमामु घटि मुआवज़ा छो हुजनि था जॾहिं त हू फ्रंट ते हिकिड़ो वॾो कमु कनि था? मुआवज़नि जो को चेक एंड बैलेंस न हूंदो आहे छा? न, मुंहिंजे ख़्याल में हिकु त जेको बेसिक वेजिस खां त डेफिनेटली उहो वधीक हूंदो ऐं मुंहिंजे ख़्याल में लेटेस्ट तव्हां छो त पोलियो जो में जेके टीम्स आहिनि उहे पोलियो जेका कैंपेन 7 ॾींहंनि जे लाइ 5 ॾींहंनि जे लाइ ऑर्गेनाइज़ थींदी आहे, उन्हनि ॾींहंनि जा उन्हनि खे जेको आहे वेजिस पे थींदा आहिनि। पर अॼुकल्ह त मूंखे त शिकायत इहा पई अचे त जेका उन्हनि जी इंसेंटिव आहे उहो वधीक हुजण जे करे जेको आहे माण्हू कोशिशि पिया कनि त असांखे पोलियो जो उहो जॉब जेको आहे मिले। उहो त बेरोज़गारी आहे न, बेरोज़गारी आहे, इलाही माण्हू वांदा वेठा आहिनि त उहे चाहिनि था त कुझु न कुझु मुंहिंजे ख़्याल में मुनासिब आहे, उनखे वधीक बहितर करे सघे। जीअं डिप्टी कमिश्नर सखर डॉक्टर MB दारे जो बि ॻाल्हायो त हुननि जो इहो त रूटीन इम्यूनाइज़ेशन माना मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे जेके जी वैक्सीन थिए थी उन ते बि घणो तवजो ॾिनो वञे त जीअं इम्यून सिस्टम ॿार जो मज़बूत हुजे त पोलियो घटि असरु कंदो, त उनजी छा सूरत हाल आहे? धारे जो साहब बिल्कुलु सही ॻाल्हि जी तरफ़ निशानदेही कई।
हिन महिल सिंध में जेके फुली इम्यूनाइज़ चिल्ड्रन आहिनि असांजी EPI जे रिकॉर्ड जे मुताबिक़ उहे 69% आहे। सही। इन जो मतिलबु त 31% ॿार अञा ताईं असांजा फुली इम्यूनाइज़्ड न आहिनि। माना उन्हनि खे वैक्सीन नथी थिए। उन्हनि खे काई वैक्सीन जेका आहे उहे वैक्सीन नथा कराइनि। ठीकु आहे, अक्सर माण्हुनि में रुझान आहे त उहे जेकॾहिं चाइल्ड जी बर्थ जेका आहे उहा घर में थी त उनखे हेल्थ सेंटर ते खणी न वेंदा वैक्सीनेशन लाइ। सही। सो इन जी सुजागी जी वधीक ज़रूरत आहे। जॾहिं इहे ॿार खे शुरू खां पंहिंजी बर्थ खां वैक्सीनेशन्स कराइनि त ॾाढियूं बीमारियूं जेके आहिनि उहे कंट्रोल करे हुकूमत सघनि। जो केतिरो किरदारु आहे? इफेक्टिव प्रोग्राम न हुजण जे करे ॿार रहिजी था वञनि या ॿिया मसइला आहिनि? हाणे हुकूमत 4000 EPI सेंटर्स मां हाणे कोई 12000 EPI सेंटर्स जेके आहिनि उहे सॼी सिंध में जेके आहिनि उहे एक्टिव आहिनि। उन्हनि वटि सभु वैक्सीन्स मौजूदु आहिनि। पर कम्यूनिटी में जेका आहे अवेयरनेस जो जेको मैटर आहे न त वाक़ई असांखे हर ॿार खे वैक्सीन कराइणी आहे। ॿार जी जेकॾहिं घर में पैदाश थी त उनखे हेल्थ सेंटर ते खणी वञिणो आहे, उन जी ज़रूरत आहे। ऐं असांखे इहो जॾहिं 100% असां जेकॾहिं रूटीन इम्यूनाइज़ेशन करे वञूं त पोलियो जो बि ख़ात्मो थी वेंदो, बाक़ी बीमारियूं ख़ात्मो थींदो। हाणे इन लाइ छा कजे त जीअं इहे जेके रहियल आहिनि जेके 31% ॿार उहे वैक्सीन नथा थियनि, इन्हनि खे फुली 100% वैक्सीन सिंध में थी सघे? मुंहिंजे ख़्याल में मल्टीपल स्ट्रेटजी जी ज़रूरत आहे। सभिनी सेक्टर्स खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। गवर्नमेंट आउटरीच एक्टिविटीज़ जेके आहिनि उन्हनि ते कमु करे पई। असां अॼुकल्ह वैक्सीनेटर्स खे स्कूटी ॾियूं पिया ताकी हू फार फ्लंग एरियाज़ में वञी जेको आहे ॿारनि खे वैक्सीन कनि। साॻी तौर ते मीडिया जो वॾो किरदारु आहे त मीडिया जेको आहे उहा अवेयरनेस जेका आहे उहा माण्हुनि में ॾिए त जेको आहे माण्हू स्कूल्स जो वॾो किरदारु आहे त स्कूल में जेके ॿार अचनि त उन्हनि में जेको आहे प्रिंसिपल्स जेको आहे उन ॻाल्हि खे इनकरेज कनि ऐं जेको आहे टीचर्स उन ॻाल्हि खे इनकरेज कनि। असांजी रिलीजियस उलमा जो जेको आहे निसाब में त शामिल करणु घुरिजनि इहे शयूं त जीअं माण्हुनि में अवेयरनेस हुजे। बिल्कुलु तव्हां ज़रूरी ॻाल्हि कई आहे त हर सेक्टर में असांखे इनखे प्रमोट करिणो पवंदो। वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कईसीं त पोलियो जे हवाले सां जेके बि प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे डिस्कस कयूं ऐं जेके बि सुवाल आहिनि उन्हनि जा जवाब EOC जे कोऑर्डिनेटर खां वठूं। वरी ईंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में के नए मौज़ू सां गॾु। तेसि ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।